अस्सलाम वालेकुम। महमद सिद्दीक मिठू अरबाब आला। मौजू नड़बैत किसो शऊर हाशिया जो। नड़बैत में समूरा वाक़िया नाला किरदार फर्ज़ी आहिनि। उन्हनि जो कंहिंसां बि ठहिकी अचणु महज़ इत्तिफ़ाक़ ई थी सघे थो। उन लाइ मज़रत खवनि। पार्ट नंबर 2 ॿियो। यकीन भलो घणो वेसाव आहे। यकीन जंहिंमें बि रखंदो उहो कमु थींदो आहे। यकीन ताक़ीद जो बि पको अहिड़ो इस्मनि मुबारकनि में थी वियो आहे। यकीन सां रोज़ानी राति जो इस्म मुबारक पढ़ंदो आहे। सुभाणे निमाज़ पढ़ण बैदि 100 भेरा इस्म मुबारक पढ़ंदो आहे। अल्लाह, अल वहाब, अल रज़ाक, अल सलाम, अल रहमान, अल रहीम पढ़ंदो आहे। अल गनी, अल मुज़ल, अल कादिर, अल लतीफ़, अल अली, अल करीम पढ़ंदो आहे। गिलास में पाणी पाईंदो आहे त उन गिलास में वाक़ई रोशनी थींदी आहे। उन गिलास में पियल पाणीअ ते शुकारे उहो पाणी पीअंदो आहे। पाणी पी ख़तमु कंदो आहे त रोशनी ख़तमु थी वेंदी आहे। हर रोज़ु ईअं ई कंदो आहे। ताक़ीद पहिरीं ॾह इस्म मुबारक पढ़ण सां अहिड़ो कृशमू थियो। ताक़ीद जे पहिरीं ॾह इस्म मुबारक पढ़ण सां अहिड़ो कृशमू थियो। सिहत तंदुरुस्त, तबियत ख़ुशि, हशाश बशाश थियो। भाॼी ख़रीद करे गाॾे ते रखी फ़रोख़्त करणु लॻो। होको ॾियणु रोज़गार बि थियो। इलाइक़े खां पोइ बवक़्तु वाक़ुफ़ु थियो। इलाइक़े खां बि वाक़ुफ़ु थियो त उते जे माण्हुनि खां बि वाक़ुफ़ु थियो। नंढिड़ो लाउड स्पीकर खे उन ते भाॼियुनि जा नाला टेप करे आवाज़ ॾिए थो। नरमी गुफ़्तगू नरमीअ सां करे थो। नफ़ो मुनासिब वठे थो। लाउड स्पीकर ते आवाज़ ॿुधी उन मुक़ररु टाइम ते ग्राहक अचनि था, उन्हनि खे भाॼी ॾिए थो। ताक़ीद खां भाॼी वठण वारा हाणे ताक़ीद जो इंतज़ारु कनि था ऐं उन्हनि खे भाॼी ॾिए थो। जहिड़ी शइ तहिड़ो मुल्ह ॾेती लेती सही दुरुस्त बहितरीन करे थो। अहिड़ी तरह सां ताक़ीद खे नफ़ो फ़ाइदो थिए थो। ताक़ीद ॿिए ॾहे में इस्म मुबारक पढ़ण सां अहिड़ो इसरार थियो। ताक़ीद जे ॿिए ॾहे में इस्म मुबारक पढ़ण सां अहिड़ो इसरार थियो। ताक़ीद गाॾो छॾियो, चौक ते भाॼीअ जो दुकानु खोलियो, ईअं थियो। ताक़ीद जो भाॼीअ जो दुकानु खोलण सां नफ़ो थियो। माण्हुनि सां दुआ सलाम ख़ुशहाल थियो। ॿारनि खे स्कूल में पढ़ण लिखण लाइ दाख़िलु कयाई, ईअं थियो। पुटु रोब ऐं धीअ सादगी बाक़ाइदगीअ सां स्कूल पढ़णु वेंदा हुआ, ईअं थियो। घर जे लाइ फर्नीचर वरिताई, ईअं थियो। जो नओं घरेलू ख़रीद करण जो इरादो कयाई, ईअं थियो। परखियाई, सम्झियाई, भाॻ नसीब वरियो आहे, ईअं थियो। ताक़ीद हाणे उम्मीदगीअ जूं ॻाल्हियूं करणु लॻो, ईअं थियो। ताक़ीद जे टे ॾहे में इस्म मुबारक पढ़ण सां अहिड़ो पुरसरार थियो। ताक़ीद आलीशान घर ख़रीद कयो, उन में फर्नीचर रखियो, जदीद क़िस्म जो सामान शयूं वरितियूं, उन घर में रहियो। वॾो पंहिंजो दुकानु ख़रीद कयाई, उन ते भाॼी ख़रीदो फ़रोख़्त कयो। हमेशह ताक़ीद खे साथ ॾिनो ऐं घर संभालियो। रोब ऐं सादगीअ ते तवजो ॾिनो, उन खे संभालियो। प्यार मोहबत सां अहिड़ो रवैयो पाड़े वारनि सां बि कयो। पाड़े वारनि जूं मुक़रब शख़्सियतूं थी पियूं, ईअं थियो। मुअज़्ज़ज़ शख़्सियतूं थियूं पाड़े वारनि बि उन जो इज़त अदब एतिराम कयो। ताक़ीद हमेशह चयो जीअं शऊर चयो, ईअं थियो। ताक़ीद जे चोथे ॾहे में इस्म मुबारक पढ़ण सां पुरसरार थिया। अहिड़ा इसरार पुरसरार थिया जो घणियूं बरकतूं थियूं, घणई नेमतुनि में इज़ाफ़ा थिया। इस्म मुबारक पढ़ण सां घणनि रहमतुनि में इज़ाफ़ा थिया। रोज़गार में अहिड़ो त इज़ाफ़ो थियो जो ॿिया मज़दूर बि रखिया। उन्हनि मज़दूरनि जे ताक़ीद किफ़ालत करणु लॻो, उहे बि सराह थिया। पंहिंजे लाइ पेजारो गाॾी वरिती ऐं ॿारनि लाइ बि अहिड़ा थिया। ताक़ीद वाक़ई मुअज़्ज़ज़ शख़्सियत थी वियो। ॾुख ॾोरावा लही विया। ताक़ीद पुरमुतमाद थियो ऐं माण्हू बि एतबार करणु लॻा। तक़रीबन सहूलियतूं आसानियूं थियूं, ख़ुशहाल थिया। ताक़ीद हाणे शऊर सां मिलण लाइ मिठास विलायत वञण जा इरादा कया। अलाह साईं जे इस्म मुबारक पढ़ण सां बरकत थिए थी।
बरकत बिस्मिल्लाह रहमान रहीम जे चवण सां थिए थी। या वहाब या रज़ाक जे इस्म मुबारक सां बरकत थिए थी। इस्म मुबारक पढ़ण सां बरकत थिए थी। ॾुख ॾुलावा लहंदा रिस्क रोज़ीअ में बरकत थिए थी। बरकत या सलाम या ग़नीअ जे इस्म मुबारक पढ़ण सां थिए थी। सर उथिजे थो ख़ुशी मिले थी बरकत थिए थी। बरकत या ग़नी या मुज़ल जे इस्म मुबारक पढ़ण सां थिए थी। या क़ादिर या लतीफ़ जे इस्म मुबारक पढ़ण सां बरकत थिए थी। ख़ुशि थिजे थो ख़ुशहाली थिए थी बरकत थिए थी। बरकत या अली या करीम जे इस्म मुबारक सां पढ़ण सां थिए थी। ताक़ीद चालियो इस्म मुबारक पढ़ी मिठास विलायत आयो। निवड़त सां शौर सां मिलियो ऐं समूरो अहवाल ॿुधायो। शौर चयो मूं तोखे चयो हिमत बंदो मदद ख़ुदा हिमत तो कई तो कमायो। ताक़ीद चयो मुंहिंजो औलाद रोब सादगी जो थिए भाग नसीब उन्हनि जो सवायो। नौकरियूं मिलनि किन भलियो शादियूं मुंहिंजो इहो आहे रायो। शौर चयो ईअं थींदो जीअं तो आहे ॿुधायो। टोकरियूं मिलंदे भलियूं सुठी नौकरियूं मिलंदी भलियूं सुठे अदा शादियूं कंदा भाग नसीब थींदो सवायो। ताक़ीद जो उन लाइ मूंखे इस्म मुबारक पढ़णो पवंदो इहो ॿुधायो। शौर चयो इहो इस्म मुबारक ईअं पियो पढ़ मूं तोखे जीअं मूं तोखे आहे ॿुधायो। थींदो भाग भलो नौकरियूं भलियूं थींदो लायो सजायो। शौर जे बंगुड़े ते बेशक नाले हमराह रहे थो। उन बेशक चयो अणॼाण नादान खे बि टोल दाना बनाए थो। कदुरदान बि अहिड़ो ॼण अनमोल दाना बनाए थो। ऐं पखियुनि खे बि खाराए थो वरी अहिड़ो ॼण ॿोल दाना बनाए थो। नेकुड फुज़ूल ख़र्ची न करणु अहिड़ो गुण कंट्रोल दाना बनाए थो। ढाउ आहे त ढोलण खे बि अहिड़ो ढोल दाना बनाए थो। ईमानदारीअ सां करणु अहिड़ो सही नाप तोल दाना बनाए थो। ॾेती लेती लेखो चोखो बि करणु विचुड़ चोसूल दाना बनाए थो। साफ़ गो नरमी गुफ़्तार अथनि अहिड़ो ॼण महमूल दाना बनाए थो। ताक़ीद चयो बेशक इहो तो चयो कंहिं बाबति उसूल दाना बनाए थो। बेशक कई ॻाल्हि ज़रूर शौर वटि कमु कंदो हो। बेशक कई ॻाल्हि ज़रूर शौर वटि कमु कंदो। ज़रूर नाले शख़्स शौर जे बाग़ खे संभालींदो। शौर महीने जे पघार ते हो अंबनि जे बाग़ जो माली हूंदो। ज़रूर नाले शख़्स बि शौर जे उन बंगुड़े ते वेठो। बेशक चयो ज़रूर कुझु महीननि खां पघार वठण बिना वियो हलियो। कुझु महीननि खां पोइ शौर उन रुपयनि पैसनि मां हिकु अंबनि जो बाग़ ख़रीद कयो। हिकु माली उन अंबनि जे बाग़ ते पघार ते महीने जे कम ते बीहारियो। घणे वक़्त खां पोइ ज़रूर शौर वटि आयो। चयाईं शौर खे त आऊं ज़रूरी कम सां वियो हलियोसि मूंखे वरी बाग़ में मालीअ जी नौकिरी ॾियो। शौर चयो ज़रूर खे नौकिरी छो इहो बाग़ ई तुंहिंजो आहे। मालीअ जे नौकिरी करण खां तूं पंहिंजो इहो बाग़ संभाल तुंहिंजो आहे। ज़रूर चयो शौर खे छो था शर्मसार करियो मुंहिंजो बाग़ न आहे। घणो वक़्तु बिना ॿुधाइण जे वियो हलुसि मूंखे पाण अफ़सोस आहे। शौर चयो तूं पघार वठण खां सवाइ हलियो वएं ईअं आहे। मूं तुंहिंजे उन्हनि रुपयनि पैसनि मां बाग़ ख़रीद करियो इहो आहे। तुंहिंजे बाग़ में उनजे बाग़ जी कमाईअ मां ईअं कयो आहे जो उन बाग़ में पघार ते को माली कम लाइ बीहारियो आहे। मूं त मिड़ई संभाल कई इहो बाग़ तुंहिंजो आहे। हाणे तूं ई पंहिंजे बाग़ खे संभाल इहो माली आहे। ज़रूर चयो शौर खे हाणे इहो बाग़ माली मूं संभालियो आहे। ज़रूर चयो शौर खे शुक्रिया तुंहिंजी महिरबानी आहे। शौर चयो ज़रूर खे इहे रुपया पैसा तुंहिंजा या मूं त सिर्फ़ु संभाल कई ईअं आहे। शौर जे बंगुले ते वेठल सभिनी माण्हुनि वाह वाह पे कयो चयो ईअं आहे। ताक़ीद चयो वाह वाह वाक़ई शौर महान इंसान आहे। ताक़ीद चयो शौर मुंहिंजो भरजलो मुंहिंजो मुहसन आहे। ताक़ीद चयो हाणे हर रोज़ु शौर जे बंगुले ते ईंदुसि ईअं आहे। कचहरीअ लाइ
पिराइण कुझु हासिलु करण लाइ ईअं आहे। बेशक चयो त शौर जो मूं ते बि अहसान आहे, मुंहिंजो बि अहिड़ो ई कमु, मुंहिंजो बि अहिड़ो ई अहम कमु कयो आहे, ईअं आहे। बेशक चयो अलाह साईं संदसि कुदरत सां ज़मीन आसमान बनाया आहिनि ऐं ॿियूं घणियूं शयूं ऐं संदसि कुदरत सां बनायूं आहिनि। उन्हनि में बुर्ज सितारा सयारा बनाया आहिनि, उन्हनि में ख़ुशूसियत उहे तबक़नि में रखियूं आहिनि। उन्हनि बुर्जनि सयारनि जो धार ख़ासियतूं ऐं असर आहिनि। अॼुकल्ह साइंसदान घणेई तहक़ीक़ कई अथनि, तहक़ीक़ इल्मु फ़ल्कियात जे ॼाणण वारनि कई अथनि। नवां घणेई सयारा दरियाफ़्त कया आहिनि, जेसीं ताईं अहले इल्मियात बुर्जनि सितारनि खां नावाक़ुफ़ आहिनि, बुर्जनि सितारनि जी गर्दिश मां पूरी तरह नावाक़ुफ़ आहिनि। मुबारक चयो तेसीं ताईं इल्मियात जो फ़ाइदो न थींदो, इल्मियात जो फ़ाइदो वठणु मुश्किल हूंदो। तंहिंजे करे इल्मियात जी शुरूआत खां अॻु में इल्म खां वाक़ुफ़ थियणो पवंदो, इल्म निजूमियत मां वाक़ुफ़ थियणो पवंदो। नुजूम लफ़्ज़ अरबी ॿोलीअ जो आहे, वाक़ुफ़ थियणो पवंदो। नुजूम निकितल नजम मां आहे, वाक़ुफ़ थियणो पवंदो। जंहिंजी माना आहे सितारो, उनखां वाक़ुफ़ थियणो पवंदो। यानी उहे माण्हू जे सितारनि खां उन जे तबियत मां वाक़ुफ़ आहिनि, उन्हनि खां वाक़ुफ़ थियणो पवंदो। तबियतुनि ख़ासियतुनि गर्दिश मां वाक़ुफ़ आहिनि, उनखां वाक़ुफ़ थियणो पवंदो। वाक़ुफ़ ई ग़ैब जी ख़बर ॿुधाइनि था, उनखां वाक़ुफ़ थियणो पवंदो। बेशक चयो जेके माण्हू वाक़ुफ़ थी ॿुधाइनि था उहे, उन्हनि खे निजूमी चइबो आहे। हिन ज़माने में उहे, हिन ज़माने खां थोरो अॻु में अहिड़ा घणा माण्हू थी गुज़रिया आहिनि उहे, जिन जी निजूमियत जे इल्म में तहसील कयल आहे। हू हिकदमि कहिड़ी बि ॻुझी ख़बर ॿुधाए सघंदा हुआ। उहे अबजद जे बयान में अबजद सिखणु ज़रूरी आहे। इहो इल्मु ॼाणण लाइ तालिब मतलूब विझणो पवंदो आहे। उहे जंहिंमें अबजद जे वसीले अदद कढी दाख़िल कबा आहिनि। उहे जेकॾहिं तालिब मतलूब जी तबियत सुञाणणी हुजे, उहे उन्हनि जा नाला लिखी उन्हनि खे ॿाहिरि सां वंड कजे। उहे बेशक चयो भाॼी जेका तुंहिंजी सा ॾिसी त उहे कहिड़े बेशक चयो पाछी जेका बचे सा ॾिसे त उहे कहिड़े बुर्ज ते अची बीहे थी पोइ उहे उन बुर्ज जी तबियत हूंदी, उहा ई तालिब मतलूब जी हूंदी। उहे तबियत आतशी बाहि, तबियत ख़ाकी मिटी, उहे तबियत आबी पाणी, तबियत बाद वाव हवा। उहे अक्सर इल्म निजूम खां दिलचस्पी रखंदड़ शौक़ीन उहे हर रोज़ जे अख़बार में, हफ़्ते या माहवार जे में उहे या सालियाना जंतरियुनि में उमूमन लिखियल पढ़ंदा आहिनि। उहे जंतरी पढ़ंदड़ जंतरी पढ़ी उन मां उहो इल्मु हासिलु कंदा आहिनि। उहे बेशक चयो जंतर संस्कृत ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे, जंहिंखे अरबी ॿोलीअ में नक्श चइबो आहे। ईअं आहे उबहम माना नओं निकोर इल्मु, ईअं आहे जेको सिंधी ॿोलीअ जे 52 अखरनि ते आहे। उबहम में जेको 52 अखरनि ते मुश्तमिल आहे। ईअं आहे अरबी ॿोलीअ जे अबजद में सिंधी ॿोलीअ जा अखर कोन आहिनि। ईअं आहे पर उबहम में सिंधी ॿोलीअ जा 52 अखर आहिनि। ईअं आहे अहिड़ी तरह सां उन करे अञा बि आसानीअ सां आहे पंहिंजो नेक मतिलबु मक़सदु हासिलु करे सघिजे थो। ईअं आहे उबहम मां अञा घणो नफ़ो फ़ाइदो हासिलु करे सघिजे थो। ईअं आहे बेशक चयो बुर्ज सयारा घणा आहिनि। साइंसदान माहिर फ़ल्कियात वारनि घणेई सयारा दरियाफ़्त कया आहिनि। अरबी ॿोलीअ में लिखियल अबजद में 28 अखर आहिनि। सिंधी ॿोलीअ जा 24 अखर अहिड़ा आहिनि जेके अबजद में न आहिनि। थोरी देरि थींदी सम्झण में जो उहे सिंधी ॿोलीअ जा ई अखर ई कोन आहिनि। उबहम में त सिंधी ॿोलीअ जा 52 अखर आहिनि। अहिड़ी तरह उन करे अञा बि घणा नफ़ा फ़ाइदा थिया आहिनि। उबहम तरतीब सां 52 अखर लिखियल आहिनि, उन्हनि जा अदद बि आहिनि। उबहम आसानीअ सां उन्हनि जी रक़म बि लिखियल आहे। इहे सभु थोरा मूं ते शऊर जा अहसान आहिनि। बेशक चयो ताक़ीद खे ॿुधो
दूर कर ॿी का नथी लज़ीज़। बेशक चयो ताक़ीद खे ॿुध होर कर ॿी का नथी लज़ीज़। प्यार मोहबत में मज़ो अहिड़ो ॿी का नथी लज़ीज़। उल्फत वधाए जी ताक़त ॿी का नथी लज़ीज़। हाल अहवाल ओरण ॾुख सुख में गॾु रहण ॿी का नथी लज़ीज़। चाहत सां चिकना चूर थिए थी कुल्फत ॿी का नथी लज़ीज़। उथण विहण सां शान मान सां ॿी का नथी लज़ीज़। कूड़ कुपट बुग़्ज़ चूर विझे थो ॿी का नथी लज़ीज़। सच इज़त अदब एतिराम करण सां ॿी का नथी लज़ीज़। हिकु ॿियनि सां हलिजे हिमत सां ॿी का नथी लज़ीज़। आस उमेद सभु अलाह करीम रब सतार गफ़ार पुॼाईंदो ॿी का नथी लज़ीज़। ताक़ीद चयो शौर खे तुंहिंजी ॻाल्हि सही आहे प्यार मोहबत आहे। हुजे जे ॾाढो मज़बूत ऐं हुजे जो घणो ईमान आहे। सभिनी कमनि जो थियणु नियत साफ़ आहे आसान मुश्किल आहे। तवकल ॿेड़ा पार कामयाबी क़दम चुमंदियसि ईअं आहे। थींदो हुन सां दिलि खे इत्मीनान ईअं आहे। जेको असीं हासिलु करणु चाहियूं था ईअं आहे। प्यार मोहबत इत्याद सां त छा आयो दान मुश्किल आहे। हिमत बंदो मदद ख़ुदा यकीन हुन में सभु आस उमेद आहे। कम ई थींदा इंशाअल्लाह वरी कंदो अहसान मुश्किल आहे। कंदो सबब थींदा कम कंदो करीम मुसबिल असबाब आहे। शौर चयो संगत हलो मानी टिकीअ जो टाइम थी वियो आहे। मानी खाई पी पोइ अची वियो कचहरीअ में ईअं आहे। कचहरीअ में राग रंग जी महफ़िल थींदी ईअं आहे। महफ़िल में सुरखुरू चयो दुनिया में अदना खां बदना इंसान बि हुस्न जो हैरान आहे। अकुल ऐं सम्झ खां ॿाहिरि आहे जेतिरे क़दुरु मजज़ जमाल आहे। सभु हुस्न जो मोल हिकु ई आहिनि संदसि नाज़ अंदाज़ अहिड़ो आहे। शौर चयो सुरखुरू खे या कंहिंजी पियो ॻाल्हि करी जेको एतिरो बाकमाल आहे। सुरखुरू चयो हाशिया जेका उमंग विलायत जी रहण वारी आहे उन जे हुस्न जी ॾाढी हाक आहे। शौर चयो धूम खे कर तयारी पंहिंजी सुभाणे रवानगी आहे। उमंग विलायत तरफ़ मूंखे हाशिया खे ज़रूरु माणणो आहे।